साथियों, एडवोकेट अब्दुल हकीम चांडियो पंहिंजे मज़लूमनि जी आवाज़ यूट्यूब चैनल में अवां सां मुखातिब आहियां। साथियों, अॼु तव्हां सां वापार जे मुतालिक़ ॻाल्हि ॿोल कंदुसि, जंहिंजे लाइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त 10 रिज़्क़ जा रस्ता आहिनि, ज़रिया आहिनि, जंहिं जा 9 रिज़्क़ जा ज़रिया जेके आहिनि उहे वापार में मुज़मिर आहिनि, लिकल आहिनि, ऐं बाक़ी हिकिड़ो जेको हिसो आहे उन में ज़राअत अची थी वञे, नौकिरी अची थी वञे ऐं ॿिया कारोबारी ज़िंदगी अची था वञनि। माना साबित थियो त रोज़गार कारोबार उन में रबे काइनात जे तरफ़ां बरकत आहे। जेको माण्हू हिलाल खाईंदो ऐं जेको माण्हू पंहिंजे रिज़्क़ खे हिलाल जे रोज़ी में कन्वर्ट कंदो त रब साईं उन जे रिज़्क़ में बरकत अता कंदो ऐं उन जूं मुश्किलूं ख़तमु थी वेंदियूं। अॼु मां उन जलीलुल क़द्र असहाबी जंहिंखे जीअर ई नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन्नत जी बिशारत ॾेई छॾी हुई, जंहिंमें 10 असहाबी हुआ, जंहिंमें अब्दुर्रहमान बिन औफ़ बि हुयो, जंहिंजे लाइ पाण नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए छॾियो जीअर ई पंहिंजी ज़िंदगी में त हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जन्नती आहे। त अॼु मां उन जलीलुल क़द्र असहाबी हज़रत अब्दुर्रहमान औफ़ जे शख़्सियत मुतालिक़ जेको हुन कारोबार कयो हुयो उन कारोबार जे मुतालिक़ चंद हुन जा उसूल ॿुधाईंदुसि त हुन पंहिंजे ज़िंदगी में छा तरक़ी कई ऐं किथां हुन ज़ीरो खां स्टार्ट कयो ऐं जॾहिं ज़ीरो खां स्टार्ट कयईं ऐं वञण वक़्तु जॾहिं हीअ दुनिया छॾियईं त हुन जे पोयां केतिरी मिल्कियत हुन जी हुई, अचो त हुन जो तफ़सील ते पाण रोशनी विझूं। हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ़ रज़ी अल्लाह ताला अन्हु खे साद बिन रबी जेको मदीने जो अमीर तरीन माण्हू हुयो, साद बिन रबी चयो आई एम रिचेस्ट मैन ऑफ द मदीना, मां मदीने जो अमीर तरीन माण्हू आहियां। साद बिन रबी ऐं हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ़ के नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण में भाउ बनाए करे तलक़ीन कई हुई त साद बिन रबी तूं अब्दुर्रहमान बिन औफ़ खे पंहिंजो सॻो भाउ सम्झजांइ। साद बिन रबी खे जीअं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुकुम थियो त उन हुक्म जी खे लबेक चवंदे ऐं उन हुक्म जी तामील कंदे पाण अब्दुर्रहमान बिन औफ़ खे चयईं त मूंखे 2 घर वारियूं आहिनि, मां पंहिंजी हिकिड़ी घरवारी खे तलाक थो ॾियां, इद्दत जी अयाम कारी उन जी पूरी थिए, इद्दत खां पोइ मां उहा तोखे ज़ाल करे शादी कराईंदुसि। ऐं ॿिए नंबर ते मूं वटि खजूर जा 2 बाग़ आहिनि, हिकिड़ो खजूर जो बाग़ तुंहिंजे हवाले कंदुसि। हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ़ रज़ी अल्लाह ताला अन्हु चयो त मूंखे तव्हांजी घरवारी बि न खपे, मूंखे खजूर जो बाग़ बि न खपे, मूंखे उहो तरीक़ो ॿुधायो त मार्केट में कहिड़ी शइ मां खणी अचां जंहिंजी वधीक डिमांड हुजे ऐं जंहिंजी रसद वधीक हुजे ऐं जंहिंजा तालबु माण्हू घणा हुजनि त जीअं मुंहिंजो कारोबार बहितर नमूने सां हली सघे। त पोइ अब्दुर्रहमान बिन औफ़ इहो तय कयो त जानवरनि जे कंध में पवंदड़ जेके रस आहिनि जंहिंजे में गिंगरू ॿधियल हूंदा आहिनि ऐं उन्हनि में चिमक इहा आवाज़ ॾींदड़ जेके ज़ंजीरूं हूंदियूं आहिनि उहे वरितियूं वञनि ऐं उन्हनि जी मार्केट में तमामु घणी डिमांड आहे। हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ़ इन सिलसिले जो आगाज़ कयो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका मदीने में हिकिड़ी मार्केट क़ाइमु कई हुई उन मार्केट में अब्दुर्रहमान बिन औफ़ रज़ी अल्लाह ताला अन्हु उहे शयूं मुतारफ़ करायूं ऐं सस्ते अघ ते, तमामु सस्ते अघ ते उहे शयूं विकिरो करणु शुरू कयूं। हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ़ जी ईमानदारी ऐं सचाई इन हद ताईं तरक़ी जे मराइल खे तय कयो जो हिकिड़े दफ़े हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ़ खे 8000 दीनार इन कारोबार मां नफ़ो थियो। उन्हनि ॾींहंनि में पाण 4000 दीनार नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िदमत अक़दस में खणी आयो
ऐं अचे चई त साईं ख़िदमत अक़दस में क़बूल पवनि। हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ़ खां साईं पुछियो त तव्हां पंहिंजे घर में छा रखी आया आहियो? चई त साईं मूं 8,000 कमाया हुया, जंहिंमां 4,000 रुपया साईं जन खे पेश थो करियां ऐं 4,000 पंहिंजे घर में रखी आयो आहियां। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ़ जी इहा सखावत ॾिसी करे दुआ घुरी ख़ालिक़े काइनात खां त रब काइनात अब्दुर्रहमान बिन औफ़ जे कारोबार में वरी बरकत अता कजांइ ऐं हिन जे नाले खे एतिरो रोशन कजांइ जो ईंदड़ वक़्त में जेकी बि दुनिया जा वॾा ताजर अचनि पर उन्हनि जो हिकिड़ो एग्ज़ाम्पल, हिकिड़ो मिसाल अब्दुर्रहमान बिन औफ़ जो हुजे त हू कहिड़े क़िस्म जी तिजारत करे वियो, कारोबार करे वियो, वापारु करे वियो, उनजो नालो अॼु बि उन्हनि ईमानदार शरीफ़ कारोबारी माण्हुनि में शामिलु आहे। हिकिड़े दफ़े ओचितो ईअं महसूसु थियो त वॾो रेत जो को तूफ़ान अची वियो आहे। सभई माण्हू पंहिंजे घरनि मां ॿाहिरि निकिरी आया। हज़रत आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा पिणु दरवाज़े ते अची करे पुछियो त हीउ वॾो तूफ़ान छाजो आहे रेत जो? त ॿुधायो वियो त इहो जेको रेत जो तूफ़ान आहे इहो हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ़ जो जेको तिजारत जो काफ़िलो आहे, उठनि जो काफ़िलो आहे, उनजो इहो रेत जो तूफ़ान आहे। चई एॾो रेत जो तूफ़ान खड़ो थी वियो आहे, छा एॾो तिजारती काफ़िलो थींदो आहे? त ॿुधायो वियो त हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ़ 700 उठ भरिया आयो आहे सामान जा, जेको मदीने शरीफ़ में तक़सीम कंदो विराईंदो। पाण उहे 700 उठ ई उते बीहारे ऐं उन्हनि खे विहारे उन्हनि मज़ा सामान लाथऊं ऐं पाण रोअंदो रहियो, अखियूं अश्कबार हुअसि, अखियुनि मां ॻोढ़ा ॻणंदा रहियसि ऐं उहो सामान खणी करे उतां जे सभिनी माण्हुनि खे जेके ज़रूरतमंद हुया उन में तक़सीम कंदो रहियो। जेसि ताईं 700 उठनि जो सामान तक़सीम न कयऊं तेसि ताईं पाण बीठा कोन, वेठा कोन, मुस्तक़िल हलंदा रहिया। मुंहिंजा प्यारा साथियो, मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेणूं, मुंहिंजा नौजवानो, मुंहिंजा बुज़ुर्गो, मुंहिंजे हिन धरती जा वारसो, मुस्तक़बिल जा मामारो, हीउ दर्स तव्हांजे लाइ आहे, हीउ पैगाम तव्हांजे लाइ आहे त रोज़गार में केॾी तरक़ी आहे, रोज़गार में कारोबार में केॾी बरकत आहे, हिलाल जे कारोबार में। मोहतरम साथियो, जॾहिं हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ़ जंहिं वटि जूं कारोबार इन हद ताईं वियो जो संदसि जूं 4 घरवारियूं हुयूं, जॾहिं पाण हीअ दुनिया छॾियऊं त 1000 उठ पंहिंजे वरसे में, 1000 घोड़ा ऐं 3000 बकरियूं उहे पंहिंजे तरके में वरसे में छॾियऊं ऐं सोन एतिरो छॾियऊं, सोन एतिरो बचायऊं, उन सोन खे विराइण वारा, तक़सीम करण वारा माण्हू जेके हुया उन्हनि जे हथनि में लिफूं पइजी वियूं, एतिरो सोन पाण वरसे में छॾे विया। प्यारा भाइरो, कारोबार, हिलाल जो कारोबार, अॼुकल्ह दुकाननि ते लिखियो पियो आहे त विकिरो थियल सामान वापसि न थींदो। अॼु बि तव्हां दुनिया जी कारोबारी शख़्सियतुनि खे, एमेज़ॉन कंपनी खे आज़माए ॾिसो, उन खां का बि शइ तव्हां परचेज़ करियो, ख़रीद करियो, पर कुझु टाइम खां पोइ चओ था त हीअ शइ डिफेक्टिव आहे, हिन में हीअ एप आहे, त उहा जेकॾहिं तव्हां कंपनी सां ॻाल्हाईंदव त कंपनी वारनि जी ॾे जीअं तव्हांजी शइ वापसि पहुचंदी त उहे तव्हां ॾे उहो ई अमाउंट जेको तव्हां ख़रीद करण वक़्तु अदा कयो हुयो उहे तव्हांखे एमेज़ॉन वारा ऑनलाइन कंदा ऐं पेमेंट तव्हांखे वापसि थींदी। पर असांजा मुस्लमान हितां जा, जंहिंजो दीन, जंहिंजो फ़िकिर, जंहिंजो इमाम, जंहिंजो लीडर, जंहिंजो नबी, जंहिंजो पैगम्बर मुहम्मद बिन अब्दुल्ला जहिड़ो इनकलाबी स्पिरिचुअल अज़ीम शख़्सियत हुजे, पर उन जा पैरोकार जॾहिं दौलत जे हवस में, हिर्स में अची विया आहिनि ऐं हिलाल जी रोज़गी खे छॾियो अथनि त उन्हनि खे राति जो निंड बि कोन्हे, ॾींहं जो सुकून कोन्हे,
उन्हनि जो औलाद अणसुधरियल आहे, हुननि जो औलाद उन्हनि जे लाइ अज़ाब आहे। पर हिलाल जी रोज़ी करण वारा माण्हू जेके हूंदा आहिनि उहे तमामु घणी मिल्कियत छॾे वेंदा आहिनि। जीअं अब्दुर्रहमान बिन औफ़ पंहिंजे पोयां एतिरी मिल्कियत छॾी, दौलत, सोन, उठ, ॿकरियूं ऐं उन सां गॾोगॾु घोड़ा। त जॾहिं हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ़ पंहिंजी जेका मिल्कियत छॾी, उहा हर हिकु ज़ाल खे वरसे में 1 लख दीनार मिलियो। 1 लख दीनार मिलियो, जेको पाकिस्तान जे करंसी मुताबिक़ 2 अरब 3 करोड़ 78 लख ऐं 75,000 रुपया थिए थो। उहो हिकु ज़ाल खे वरसे में मिलियो। 4 ज़ालूं हुयूं त हिकु ज़ाल खे घणा मिलिया? 2 अरब 3 करोड़ 78 लख ऐं 75,000 रुपया हिकु ज़ाल खे। त 4 ज़ालुनि खे घणा मिलंदा? तव्हां हिनखे मल्टीप्लाए करे सघो था त इहो अमाउंट वरसे में हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ़ छॾियो। उन खां पोइ बाक़ी रहियल जेको वरसो हुओसि उहो बि 32 लख दीनार हुयो, जेको पाकिस्तान जे अॼु जी करंसी मुताबिक़ 51 अरब 74 करोड़ 77 लख 82,000 ऐं 400 रुपया थिए थो। इहा ई मिल्कियत अब्दुर्रहमान बिन औफ़ जी, जेका पंहिंजे वफ़ात खां पोइ ऐं शुरूआत ज़ीरो खां कयईं। जेको वञी मार्केट मां जानवरनि जूं जा रसा वठी आयो, उन में जेके घिंटियूं या गिंगिरू उन में ॿधियल हूंदा हुया, उहे अचे उन खां उन पंहिंजे कारोबार जो आगाज़ कयो। हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ़ जो हिकिड़ो उसूल हूंदो हुयो। हुन पंहिंजे कारोबार में हिकिड़ा 4 उसूल तय कया हुया त कॾहिं बि ओधर न वठिबी, नंबर 2 ओधर ते सामान न विकिरो कबो, नंबर 3 ज़ख़ीरा अंदोज़ी न कबी त हींअर शइ सस्ती थी मिले, महांगी थींदी त खपाईंदुसि, इहो न कबो। ऐं चौथों, जेका शइ खपाइबी त उन जो ऐब माण्हू खे ॿुधाइबो त हीअ मुंहिंजी शइ में ऐब आहे, त उहो माण्हू जेकॾहिं वठणु चाहे थो त भली वठे, जेकॾहिं उहो नथो वठणु चाहे त भली न वठे। अॼु जो बिल गेट्स ऐं अॼु जो एलोन मस्क दुनिया जा हिकु अमीर तरीन माण्हू आहिनि। अॻ में बिल गेट्स दुनिया जो नंबर 1 अमीर तरीन माण्हू हुयो, अॼुकल्ह एलोन मस्क अमीर तरीन माण्हू आहे दुनिया जो। पर उन वक़्त जो, अॼु खां 1400 साल अॻ में, 1500 साल अॻ में, हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ़ जंहिं ज़ीरो खां स्टार्ट कयो ऐं पंहिंजे कारोबार खे एतिरी बुलंदी ताईं पहुचाईं जो अॼु हुनजो मिसाल जेको आहे उहो तारीख़ जे सभिनी ओराकनि में आहे। दुनिया जे सभिनी कारोबारी शख़्सियतुनि खे जेकॾहिं तव्हां स्टडी कंदव, पढ़ंदव, त उन में हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ़ जो नालो आहे, जंहिंखे जीअर ई नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिशारत ॾेई छॾी हुई त हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ़ जीअं चई न त अबू बकर फ़िल जन्नत, उमर फ़िल जन्नत, उस्मान फ़िल जन्नत, अली फ़िल जन्नत, त ईअं सॼो तफ़सील ॿुधाईंदे ॿुधे चई त अब्दुर्रहमान बिन औफ़ फ़िल जन्नत। 10 माण्हू हुया जिनखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे जीअरे जन्नत जी बिशारत ॾेई हुई। मां नौजवाननि खे इहा तलक़ीन कंदुसि त तव्हां जेको नौकिरी जे पोयां भॼो था, नौकिरी मिले, ऐं नौकिरी उहा मिले जंहिंमें असां रिश्वत वठूं, नौकिरी उहा मिले जंहिंमें असां कमु न करियूं पर पघार खणूं, पघार सां गॾोगॾु रिश्वत वठूं। हीअ सभु माण्हू असांजा तबियतनि छो ख़राबु थिया आहिनि? असांजे नियतुनि में फ़ुतूर छो आहे? असां तरक़ी छो नथा करियूं? असां हराम खाइण जे पोयूं आहियूं। पोइ कॾहिं नेब थी गिरफ़्तार करे, कॾहिं जेल में आहियूं, कॾहिं 20-20 साल सज़ा आहे, कॾहिं ज़िंदगी अज़ाब आहे, कॾहिं मुल्क खां ॿाहिरि आहियूं। अचो त सुठा इंसान बणिजूं, अचो त पंहिंजा कारोबार शुरू करियूं। जेकर मुंहिंजो चैनल पसंदि अचेव, सब्सक्राइब कजो, शेयर कजो ऐं मुंहिंजो सॼो चैनल
प्रोग्राम ॿुधिजो ऐं ॿियनि खे बि ॿुधाइजो त कारोबार कयूं त उन में तरक़ी शामिल आहे। महिरबानी साथी।